फलस्तीन जा जेके मुसलमान हींअर इंतहाई मखलूक हालत जे अंदर आहिनि, कसम खुशी जे अंदर आहिनि। मौला फलस्तीन जे मुसलमाननि खे असां खे इहा तौफ़ीक़ ऐं हिम्मत ऐं गैरत अता फरमा त असां उन्हनि जी मदद करे सघूं। मौला गज़ा जे मथां पंहिंजो ख़ासि रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। इलाही अहलियान गज़ा जेके हींअर साबित कदम आहिनि, मौला उन्हनि जी साबित कदमी में अञा इस्तिक़ामत अता फरमा। मौला उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा। मौला ज़ालिम इसराइल खे नेस्तो नाबूद फरमा। मौला उन्हनि जे हथ कंदा ऐं ॿिया जेके इसराइल जा हामी आहिनि, मौला उन्हनि खे बि नेस्तो नाबूद फरमा। मौला जेके उन्हनि जी सपोर्ट कनि था, भले कहिड़ो मुसलमान आहे या गैर मुस्लिम आहे, मौला सभिनी खे नेस्तो नाबूद करम फरमा, फज़ल फरमा। असांजे कश्मीर जा मुसलमान, शाम जा मुसलमान, इराक ऐं बर्मा ऐं लिबिया जा मुसलमान, मौला जिथे जिथे असांजे मुसलमान न्याणियुनि जी इस्मत दरी थिए थी, मौला उन्हनि जी इस्मत जी हिफ़ाज़त फरमा। मौला महबूबन करीमन के सिदक़े असांजे हुक्मराननि खे गैरतमंद बणा। मौला असां जे सिपह सालारनि खे गैरतमंद बणा। महबूबन जे सदक़े मौला जन जे हथ में बाग बोर आहे, जेके असां जे रियासतुनि खे हलाइनि था, मौला उन्हनि जे अंदर शर्म ऐं हया पैदा फरमा। करम फरमा, फज़ल फरमा।